वॾा भला आहे डाइवो रेसर 96 जो मॉडल आहे। पैसा पुछूंसि था घणा आहिनि। स्पोर्ट ठाही अथई। अब हीअं वरी ॾिसो गाॾी आहे ॾेढरी आहे, ॾेढर थो लॻे, गाॾी घटि थी लॻे, ॾेढर वधीक थो लॻे। इहा गाॾी आहे 2007 जो मॉडल आहे। तक़रीबन 16.5 में फाइनल थो करे। ओए कबूतर आहिनि वाह, इलाही कबूतर आहिनि। अचनि था दोस्तो। अॼु आचर बाज़ार में इलाही रश आहे ऐं अॼु असां बि गाॾी वठणु आया आहियूं। अॼु मूंसां साहिल न आहे पर अॼु मूंसां वरी ईमान आहे। ईमान खे मां निंड मां वठी आयो आहियां, राति देरि ताईं जाॻियो हुयो, कंप्यूटर ते कमु कयो ई। सो हींअर वरी ॾिसूं था अॼु असांखे गाॾी कहिड़ी थी मिले ऐं रेट छा आहिनि गाॾियुनि जा, इहा बि ख़बर पइजी वेंदी। गाॾियूं त इलाही आहिनि माशाल्लाह। दोस्त ये ॾिसो स्पोर्ट गाॾी आहे ऐं ठहियल मतिलबु थोरी रफ टाइप जी आहे। कलर सही अथसि, लेडीज़ कलर आहे। जेंट्स तक़रीबन हिन कलर खे न वठंदा आहिनि। मां अंदरों बि तव्हांखे ॾेखारियां थो। ऑटोमेटिक आहे ऐं नंढड़ी हिकिड़ी गाॾी आहे नंढड़ी, पोइ बि जॻह अथसि पर घटि। ॾिसो न लॻे ॼण ॾेढर थो, ॾेढर घटि, गाॾी घटि ॾेढर वधीक थो लॻे। अॻिते पोइ करे माण्हू ॾिसनि था। हालांकि माना हीअ नायाब आहे गाॾी हिन आचर बाज़ार में न। हर को माण्हू हिनखे ॾिसे थो यार कहिड़ी गाॾी आहे, कंपनी कहिड़ी आहे ऐं घणे मिलंदी। माण्हू कुझु ईअं था सम्झनि त यार 3-4 लाख रुपए में मिलंदी, पर दोस्तो हिन जी क़ीमत अथस 11.5 लाख रुपया। हे मालिक घुरे थो 11.5 लाख रुपया। हालांकि 11.5 लाख जेको हिते भरींदो त उहो माण्हू चवंदो त यार मां कल्टस वठां या कोरे वठां या का ॿी गाॾी वठां जंहिंजो पार्ट्स वार्ट्स बि मिले थो, इहे न वठंदा। सो इहा गाॾी मुंहिंजे हिसाब सां हुजणु खपे 4.5 लाख ताईं। सो मालिक जी शइ आहे, हुनजे लाइ सोन आहे। रश लॻी वई अथसि, माण्हू ॾिसनि था गाॾी खे। ऐं तव्हांजे साम्हूं आहे ॾिसो। हालांकि मुंहिंजे हिसाब सां हीअ गाॾी सच में पुछो त फेल आहे। मां कॾहिं बि इहा गाॾी न वठंदुसि। माण्हू वठनि था, पोइ उहे शौक़ीन जेके छोकिरा आहिनि, जंहिंखे बर्गर स्टाइल जा छोकिरा चवंदा आहिनि, उहे वठंदा आहिनि हिन गाॾियुनि खे ताकी नायाब लॻे रोड ते हले त माण्हू सभु ॾिसनि यार छा त गाॾी आहे, छा त गाॾी आहे। पर हिन गाॾीअ जॾहिं टकर वकर थोरो किथे थिए थो, एक्सीडेंट वैक्सीडेंट अलाह ख़ैर बचाए, पर हिन पार्ट्स नथो मिले, सामान मिले नथो कराची में। हिन जो सामान वरी ॿाहिरों थो अचे ऐं उहो वरी एॾो महांगो थो अचे त तव्हां असां जहिड़ा माण्हू वीचारा अफोर्ड नथा करे सघनि। तंहिं करे हिन गाॾी खे वठण ई न घुरिजे। छो वठे माण्हू भला अहिड़ी गाॾी जेको गले में पइजी वञे। दोस्तो ॿियूं बि खोड़ सारियूं गाॾियूं आहियूं आहिनि कल्टस कोरे, पर हिन जी विट्स जी क़ीमत आहे ॾाढी महांगी आहे 11 लाख रुपया। 2096 जो मॉडल आहे ऐं हे गाॾियूं बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। बिहो भला का सही गाॾी ॾेखारियां। मेहरान हे सुठी गाॾी आहे, मतिलबु सोन आहे। इहे जंहिं महिल बि तव्हां विकिणंदो कैश आहे। हे बहितरीनु गाॾियूं आहिनि। हे कलर घटि हलंदो आहे, तमामु घटि हलंदो आहे। दोस्तो ये गाॾी ॾिसो डाइवो लांसर आहे ऐं हे पंहिंजे ज़माने में टैक्सियुनि में जेके आयूं हुंडई मेरान ऐं लांसर, हे उहा ई गाॾी आहे। पर हिनखे अधे जेका ठाही आहे, हिन जा जेके दरवाज़ा आहिनि ॾिसो था मथे आसमान में था वञनि। हाणे इहा बि वरी टेक्निक आहे, दरवाज़ा हिन जा मथे कीअं था वञनि, इहा वरी अलॻि टेक्निक आहे। रिम लॻल अथसि। अंदरों तव्हांखे मां ॾेखारियां थो। अंदरों हीअं आहे गाॾी ॾिसो, मैनुअल गाॾी आहे। डाइवो रेसर जेका आहे उहा आहे ऐं पैसा बि पुछूं था, मॉडल बि पुछूं था। ये 96 है ना? 96 जो मॉडल आहे। अॻियों हे अथव कुझु ॾिसो, दरवाज़ा हीअं अथवसि। हे ॾिसो भाई, हे गाॾी आहे डाइवो रेसर 96 जो मॉडल आहे। पैसा पुछूंसि था घणा आहिनि। स्पोर्ट ठाही अथई, जेकत आहिनि हिन जा जेके दरवाज़ा लॻिया हुए जेकत आहिनि। भाई पैसे क्या है इसके? इसका भाईजान 6.5 लाख रुपए मैं बोल रहा हूँ। 6.5 लाख रुपए जी। अपना नंबर भी बोल दो। 0311 22 4 0004। कागजात वागजात CPLC सब कुछ क्लियर है, मेरा नाम पे है, अमानुल्लाह नाम है मेरा अपना नाम पे है। वाह अमानुल्लाह भाई, बात तो आपने अच्छी की है। और ये दूसरी बात, ये CPLC हर चीज़ क्लियर है? सब कुछ क्लियर है, बिल्कुल कंप्लीट टिकली सब कुछ लगा। कितने पैसे बोले इसका? तो मैंने पहला लेकिन खर्चा बहुत किया है, अभी 6.5 लाख। कमी पेशी हो जाएगी ना? 6.5 में कमी पेशी हो जाएगी। कमी पेशी भी हो जाएगी भाई। नंबर अधे जो तव्हां वटि अची वियो आहे। जंहिं अधे खे खपे स्पोर्ट ठहियल आहे, जंहिं हज़रात शौक़ीन हज़रात जेके आहिनि उहे वठी सघनि था हिन गाॾी खे, त वठी सघनि। नंबर अची वियो आहे। पेट्रोलाऊं ॾाढियूं महांगियूं थियूं आहिनि, जेके 10 11 12 न आहिनि न। जीअं हे बीठी आहे ब्लैक कलर जी गाॾी, हे माना तक़रीबन 21-22 लाख रुपए जी थी मिले। 10 मॉडल महांगी थियूं आहिनि गाॾियूं। ऐं मेहरान वरी मां तव्हांखे ॾसां थो, जेके हे आहिनि 2017-18, उहा तक़रीबन 10.5 लाख रुपया। 18 गाॾी 10.5 लाख रुपया मेहरान। ऐं अल्टो जेका 8 आहे, हे तक़रीबन 7.5 7।
ये पैसा हलन था साफ़ सुथरी गाड़ी जा पैसा तो मां तव्हांखे दसियां दोस्तों हे गाड़ी ॾिसो पुराणो मॉडल आहे पर हिन इंजन एॾी मज़बूत आहे बाहि थी कढे हे मां तव्हांखे ॾेखारियां थो ॾिसो वॾी बाहि भला आहे हे गाॾी कहिड़ी आहे गाॾी कहिड़ी आहे ईमान मज़ो आयो हाँ छिरक निकिरी वियो तुंहिंजो छिरक निकिरी वियो न ये गाॾी आहे डाटसन 120 छा त गाॾी आहे यार हे पंहिंजे ज़माने जूं ख़ुदा जे क़सम लैंडलॉर्ड गाॾियूं हूंदियूं जेके फिल्मूं हूंदियूं न इंडियन फिल्मूं हूंदियूं उन्हनि सभिनी में यही गाॾी हूंदी अभी मैं यार गाड़ी का इंटीरियर भी थोड़ा देख लूँ भाई अंदर लाइट वाइट है कोई ये इंडियन मूवियाँ चलती थी ना अमिताभ बच्चन की सत्ते पे सत्ता उसमें ये गाड़ी यूज़ हुई है ये देख भाई ये इंटीरियर है ये सो दोस्तों ये इंटीरियर है हिन गाड़ी जो 120 जो हिननि मेंटेन कई आहे पंहिंजे हिसाब सां थोड़ी माना शशका जेके स्पोर्ट जा थींदा आहिनि उहे ॾिना अथऊं हे दोस्त आहिनि ॿई गॾु बीठल यार ये कितने की भाई 370 की है 370 में अधो ॾे थो गाॾी गाॾी भली आहे अस्सलाम वालेकुम दोस्तों हींअर साहिल मूंसां गॾु आहे ऐं असां वञूं पिया गुलशन मेमार ऐं हुते आहे हिकिड़ी रिबोन गाॾी ॾिसण वञूं पिया पैसा सही लिखियल आहिनि ॾिसूं था त असांखे घणे में थी मिले साहिल मूंसां गॾु आहे सी बि आहे असां जेके अपर पाता आहिनि न सी बि आहे ऐं गुलशन मेमार ईअं सम्झो ॼण हैदराबाद अब तूं ॿुधा मज़ो अचे थो मज़ो अचे थो सज़ा बि मिले थी सज़ा बि मिले थी पंधु परे इलाही बाइक ते वञूं था बाइक बि कंहिंखां वरिती आहे भाउ खां वरिती आहे छो त असां वटि गाॾी कोन्हे फ़िलहालु का ऐं ॻोल्हा में आहियूं उते पुरी तव्हांखे ॾेखारियूं था त गाॾी कहिड़ी आहे दोस्तों उन्हनि जे एड्रेस ते पुॼी विया आहियूं हे आहे शफ़ीक रेस्टोरेंट हिते असां बीठा आहियूं हाणे हमरा चयो तव्हां हिते बीहो त असां अचूं था अचे गाॾी त ॾेखारियां थो तव्हांखे दोस्तों गाॾी जी ड्राइव मूं कई गाॾी नॉर्मल आहे मतिलबु हिन सस्पेंशन में थोरो कमु आहे ऐं लेफ़्ट साइड ते थोरो पाण ॾे छिके थी गाॾी थी थो सघे टायर में हवा घटि हुजे या को थी थो सघे अलाइनमेंट जो कमु हुजे बहरहाल एॾो ख़ासि मसइलो इहो न आहे गाॾी एक्सीडेंट न आहे थोरी ज़ंगियल आहे हेठां माना गाॾी थोरी ज़ंगियल आहे पैसनि में ॾिसूं मला करे ठहूं दोस्तों ये गाॾी आहे फाइनल असां गाॾी चेक करे ॾिठीसीं हलाए ॾिठीसीं सो इहा गाॾी आहे 2007 जो मॉडल आहे तक़रीबन 16.5 में फाइनल थो करे सनरूफ हलाए मां गाॾी में सही आहे गाॾी बॉडी जेका आहे ॿाहिरां शावर थियल आहे ऐं अंदरि जेका आहे चवंदी आहे नओं शावर आहे न बाक़ी गाॾी जी इंजन भली आहे हले सही थी हलण में सही आहे गाॾी ऐं हिन टायर जी हवा घटि आहे थोरी इन जे करे थोरो पासो वञे पियो हिन पासे ॾे ऐं बाक़ी सही आहे पोयों डिगी विगी सही अथसि फ्लाइट वाली टू सही अथसि साहिल जो हथु लॻंदुसि त अञा वधीक सही थी वेंदी असांजूं शयूं जेके कुझु हूंदियूं आहिनि उहे लॻंदियूं त अञा सही थी वेंदी वधीक ॾिसूं था मालिक वेठो आहे हे वेठो आहे मालिक इन सां सौदो कयूं था ॾिसूं था दोस्तों गाॾी ॾिठीसीं गाॾी खां पोइ वरी हे चांहि जो कप ते पीआरियो आहे हिते वेठा आहियूं हे शफ़ीक रेस्टोरेंट वटि वेठा आहियूं उहो चइबो आहे न सौदो थिए न थिए को मसइलो न आहे पर जेका शइ नसीब में हूंदी आहे न उहा मिलंदी आहे सो असांजे नसीब में हितां जो खीरो हुयो चांहि हुई हवा ईअं न सो उहो नसीब थिए पियो दोस्तों गाॾी त असांखे पसंदि आई पर एतिरी ख़ासि न हुई सो सौदो न ठहियो उहो चए पियो त 16.40 असां चयासीं त 16.10 सौदो न ठहियो हींअर वञूं पिया वरी घर वापसि दोस्तों राति असांखे गाॾी न मिली ऐं असां वापसि अची वियासीं घर हाणे सुबुह थी आहे अॼु ॾींहुं आहे छंछर जो ऐं छंछर ते सुबुह जो ऐं आचर ते असां छा कंदा आहियूं नाश्तो ठाहींदा आहियूं कबूतरनि खे दाणो ॾींदा आहियूं कबूतरनि खे बि दाणो ॾींदा आहियूं त थी थो सघे कबूतरनि खे असां दाणो ॾियूं त छा थिए दुआ असांजी लॻे दुआ असांखे लॻे पोइ छा मिले असांखे गाॾी मिले गाॾी मिले पोइ गाॾी में काॾे वेंदासीं ॻोठ मिल सां छुटियूं थी वयूं असांखे गाॾी मिलंदी त असां ॻोठ वेंदासीं ऐं हाली फ़िलहालु असां वञूं था कबूतरनि खे दाणो ॾियणु ओके दोस्तों असां अची विया आहियूं हिते कबूतर जाम आहिनि हल मिल सां अची वई आहे हाणे सभु माण्हू ॾिसो न सुबुह थींदी आहे हर को दाणो ॾींदो आहे हिननि खे सो असां बि हिननि खे दाणो ॾियूं था असांजो जेको दाणो आहे उहो तोतनि वारो मूंखे ॾे तोतनि वारो दाणो आहे हर क़िस्म जो दाणो आहे इधर रोड पे या हल मां खोले थैली
शॉपर खोल मामा। अच्छा होॾे कबूतर नओं रोड ठहियो आहे न त विथियूं विथियूं हिन में दाणो हुनजो गुम थो थी वञे। हाणे हे असां हिनखे दाणो ॾिनो आहे। ओए कबूतर आहिनि वाह इलाही कबूतर आहिनि। हा अचनि था खाईंदा न ॾिस न दाणो इलाही आहे न। ये बच्चों वाले कबूतर जो है ना ये ज़्यादा खाते हैं, जो बच्चों वाले होते हैं ये ज़्यादा खाते हैं। आप क्या खिलाते हो? चावल मिक्स दाना, ये मिक्स गंदुम भी डाली है। यार ये चावल तो बहुत महंगे लग रहे हैं मुझे। महंगे हैं लेकिन असल में इनको सीबीबी भी खाई भी है ना। अरे हाँ मतलब पुराने हो गए। पुराने हो तो ये आप कह रहे हो कि चलो कोई जानदार खा ले। हाँ बोरा भर के रखा हुआ। चलो भाई सही है ठीक है बहुत अच्छी बात है बहुत अच्छी बात है। चलो भाई हमारा काम हो गया सही है आ जाओ। हो सकता है अब हमारा सच में काम हो जाए। दोस्तों वीडियो सुठी लगी हुजे तो लाइक कजो शेयर कजो ऐं सब्सक्राइब ज़रूर कजो। नेक्स्ट व्लॉग जे लाइ क्यों था हाँ मां चाहती कि तव्हां दुआ कयो जीअं असांजी गाॾी अची वञे असांखे ॻोठ वञिणो आहे। असांखे ॻोठ वञिणो आहे असांजी गाॾी मिली वञे ठीकु आहे। ॻोठ जी वीडियो बि ठाहींदा ॻोठ जी वीडियो बि ठाहींदासीं हल तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। काथे टमाटर त हणेसि न कैमरा ते तेसि ताईं पाण कयूं था। अल्लाह हाफ़िज़। दोस्तों हीअ आहे गाॾी सिटी 2004 जो मॉडल ऐं ऑटोमेटिक आहे। बसि हींअर अची बीहारी आहे पोइ तव्हांखे वरी हिन जो रिव्यू ॾेखारियूं था ॿी वीडियो में। हीअ वीडियो एंड था कयूं फ़िलहाल। सिटी आहे तमामु सस्ती मिली आहे ॿी वीडियो में तव्हांखे ॾिसां थो त केतिरे में मिली आहे ऑटोमेटिक आहे।